Palo kadas Maksud Tosa Palo kadas Salman Tosa Palo kadas Bashir Khan Tosa Palo kadas Tonjo rapper Munjo rapper GM Sayyid Tonjo Khan Munjo Khan Bashir रियासती तारनि खंबे खणी हिते पंहिंजो पका चांग वटि हुनखे शहीद करे ऐं सीने खे गुल सां छंगी करे हुन खां पोइ हुनजी गाॾीअ खे केमिकल हारे हुन सां गॾु कांग्रेस शहीद सलमान वॾो गॾु हिननि खे शहीद करे केमिकल जी साड़ियो वियो। हीअ जेको रियासत आहे, हीअ जेको मुल्क आहे, इस्लाम जी बुनियाद ते चवंदासीं इस्लाम बुनियाद ते आहे, पर किथे बि इहो न आहे त मुस्लमान खे साड़ियो वञे। पर रियासत माण्हुनि खे खणी करे उनखे शहीद करे उन खां पोइ उनखे साड़ियो थो वञे। उहे जेके चवंदासीं मुस्लमान इस्लाम जी मुल्क आहे, आऊं सम्झां थो त जेकॾहिं जेके चवनि था इस्लामी मुल्क आहे, इस्लामी मुल्क ईअं न आहे ख़बर। सलमान ऐं मखसूद खां कुरैशी साहिब हिननि जो ॾोह इहो हुयो त हू सिंध जी ॻाल्हि पिया कनि, सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि पिया कनि, साईं GM साईं जी नज़रिए जी ॻाल्हि पिया कनि ऐं शहीद बशीर खान कुरैशी जी सुनत ते पिया हलनि। उन ॾोह में उन्हनि खे शहीद कयो वियो। अॼु उन्हनि खे 10 साल गुज़री चुका आहिनि, पर 10 साल ईअं सम्झो कलो को ॾींहुं आहे ऐं 10 साल ईअं गुज़री विया असां गॾु हुया। पर अॼु हुननि जो शहादत ॾियारो आहे, असां ॾाढी तहसीन पेश कयूं था। शहीद बशीर खान के पकदार पुत्र सनाम खान ऐं पाण संदसि भाउ मकसूद खान गाजी क़ौमी तारीख़ खे अॻिते वधाइण लाइ जदोजहद। शहीद बशीर खान जी सुनत हलंदे उन्हनि 23 मार्च ते कराची में रेफरेंडम जो ऐलान कयो ऐं उहा ई जेका जदोजहद हुई, जेको शहर में वञी पम्फलेट विरहाइनि पिया ऐं आवाम खे जेको आगाही पिया कनि त बाबा शहीद बशीर खान खे जंहिं ॻाल्हि तां शहीद कयो वियो ऐं सिंधु देश जी रेफरेंडम करे सिंध जी आज़ादी जे लाइ जेको हमकिनार अक़वाम मुतहिदा ताईं इहे ॻाल्हियूं पहुचायूं त सिंध हिकु वतन आहे ऐं उनखे असांखे आज़ादी करणु खपे। उन राति ई शहर हुआ, उतां ई उन माना जदोजहद ताईं खंबेनि खे खणी हिते भिरिया रोड ताईं पका चांग रोड जे विच ते हिते शहीद कयो वियो। शहीद मकसूद खान जी शहीद बशीर खान शहीद थियो त 1 मिंट लाइ बि सुख जो साह कोर्ट में वेठो ऐं ॾींहुं राति हिकु करे हर प्रोग्राम हर जी शहीद बशीर खान शहर ईंदो। शहीद मकसूद खान बि हर शहर में हर गली में उहो आवाज़ उथारे सिंधु देश जी आज़ादी जे जदोजहद में लॻो रहियो। दरअसल रियासत खे इहा ख़बर हुई कि शहीद बशीर खान जो भाउ आहे, साॻियो रतु आहे, हीअ असां लाइ जेको सो निंबू हराम कंदो ऐं इन जी तसलसल सां हुनखे शहीद कयो वियो। ऐं जेको सो उन सां गॾु सलमान वॾो जेको इन जदोजहद में हो जेका पम्फलेट विरहाइनि पिया इहे सदाई गॾु हूंदा राति ॾींहुं, उन सां गॾु सलमान वॾे खे बि शहीद कयो वियो। जेको सो शहीद मकसूद खान असां खां विछड़ियो त आहे, विसरियो न आहे ऐं ज़िंदगी भर जेसीं ताईं सिंधु देश जी आज़ादी जी जदोजहद हलंदी, शहीद मकसूद खान असां सां असांजे दिलनि में रहंदो।